सहाबा जो तो मक़ाम सभिनी खां बुलंद आहे। पर मूंखे वाक़ियो यादि आयो, तफ़सीर इब्न कसीर नक़िल कयो त मदीनतुल मुनव्वरा जे शहर में हिकिड़ो नौजवान छोकिरो सॼी राति मस्जिद नबवी में तहज्जुद पढ़ंदो, सॼो ॾींहुं रोज़ा रखंदो, सॼे चहिरो बि एॾो हसीन ऐं जमील, सॼे मदीने में उन छोकिरे जे इबादत जी हाक लॻी पई आहे त मिया छोकिरो त फलाणो ॾाढो नेक आहे, अलाह जो अजीब इम्तिहान ईंदो आहे। सॼे उन ई शहर जी हिकिड़ी छोकिरी इन सॼे छोकिरे ते फ़रेफ़्ता थी पई, आशिक़ थी पई, चई त हाणे हुनखे पंहिंजे सॼे साज़िश में फसायां। चुनाचे राति जे टाइम में मस्जिद नबवी में हीउ छोकिरो तहज्जुद पियो पढ़े, छोकिरे जी बाह में हथ विधुसि, उंधाई राति लॻी पई आहे। नौजवान छोकिरी मस्जिद में घिड़ी आई, हीउ वीचारो हैरान थी वियो, सलाम वराए हिनखे चई तूं केरु आहीं, महिरबानी करे हली वञ, मुंहिंजी ज़िंदगी तबाह न कर। छोकिरी हुनखे चयो त आउं तोखे आशिक़ आहियां, तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो, जीअं आउं चवंदीसि तीअं करिणो पवंदो, न त आउं तोखे सॼे मदीने में ख़्वार कंदीसि। हीउ वीचारो मजबूर थियो। अलाह जे रसूल बि फरमायो इन शैतान यजरी मिनल इंसान मजरद दम, इंसान जे अंदरि शैतान जोड़े पियो, शैतान जे दिलि में वसवसो विधो त तूं पाण त गुनाह कोन पियो करीं, छोकिरी पाण आई आहे, इन सां गॾिजी वञ, इन जी ज़रूरत पूरी कर, पोइ वरी अलाह सां माफ़ी वठी लाइ। हाणे हीउ वेठो आहे, सॼी छोकिरी अॻियां, हीउ पोयां घर में दाख़िल थिया, सॼी छोकिरी दरवाज़ो बंदि कयो, सॼे हीउ वञी वेठो के जॻहि ते, अचानक हिनखे क़ुरान करीम जी आयत यादि आई, इन्नल लज़ीना तक़ौ इज़ा मस्सतहुम शयातीनो, हाणे अलाह सी फरमाए थो उहे माण्हू जिन जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, जेॾी महिल शैतान उन्हनि खे वरगलाईंदो आहे त ज़करू त उहे होशियार थी वेंदा आहिनि। इहा आयत जीअं ज़हन में आई, टप ॾेई उथी बीठो, ज़बान मां लफ़्ज़ निकिता अल्लाह, वरी ॿिए दफ़ा चई अल्लाह, ख़ुदा जे डप में दिलि फाटी पई आहे, टे दफ़ा अल्लाह चवण सां किरी पियो, ऐं ओॾी महिल ई फोती। छोकिरी ॾिठो त हिनजी ज़िंदगी त मूं तबाह कई, पर हाणे वीचारे जी आख़िरत आऊं तबाह कोन थी करियां। वञी माइटनि खे सॼो किसो करे ॿुधाई, माइट जनाज़ो खणी विया, कफ़न दफ़न थियो, सॼे इनखे दफ़न करे आया। उन ज़माने में दौरे ख़िलाफ़त हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जो आहे। इब्न कसीर इन ई आयत जी तशरीह में वाक़ियो लिखियो आहे, चई हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सॼे इन जे माइटनि वटि आयो फातिहा ख़ानी करण जे लाइ। जेॾी महिल फातिहा करे वांदो थियो, हाल अहिवाल कयूं, सॼे माइटनि सॼी सूरत हाल ॿुधाई, तेॾी महिल हज़रत उमर चयो त हिन नौजवान जी क़बर ते मूंखे वठी आया। हज़रत उमर खे साईं हीअ क़बर आहे। हज़रत उमर उते आयो, जेके मसनून दुआऊं आहिनि क़बर ते वञण वारियूं उहे पढ़ई। उन खां पोइ जेॾी महिल रवानो थियो थिए, तेॾी महिल आसमान में निहारे चई आहे अल्लाह, मूं उमर पूरी तहक़ीक़ कई आहे, मूंखे पतो पियो आहे त हिन नौजवान तो रब जे डप में पंहिंजी जान तुंहिंजे हवाले कई आहे, ऐं क़ुरान थो चवे भले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको माण्हू पंहिंजे रब जो ख़ौफ़ दिलि में रखंदो आहे तंहिंखे 2 जन्नतूं मिलंदियूं आहिनि। ऐं अल्लाह उमर गवाह आहे त हिन बि पंहिंजी जान तुंहिंजे डप में हवाले कई आहे, हिनखे बि 2 जन्नतूं अता फरमाए। तेॾी महिल क़बर मां आवाज़ आयो कद आतानी हुम अल्लाह या अमीरुल मोमिनीन, ऐं उमर सॼे अल्हम्दुलिल्लाह मूंखे अल्लाह सी क़बर में ई 2 जन्नतूं नसीब फरमायूं।